सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 4 सबक 5 इकोसिस्टमनि जी भेट कंपैरिजन ऑफ इकोसिस्टम्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। असां माहौल जे जुज़नि जो ऐं हुनजे हिसनि जो जाइज़ो जारी पिया रखूं। असां पोएं सबक में ॾिठो हो त इकोसिस्टम्स छा हूंदा आहिनि। हिन सबक में असां इकोसिस्टम्स जे बारे में कुझु वधीक ॼाण हासिल कंदासीं ऐं ॿ ख़ासि इकोसिस्टम वधीक डिटेल में या वधीक तफ़सील सां ॾिसंदासीं। असां माहौल जे संजी तंज़ीमी तरतीब मुतलिक़ पोएं सबक में पढ़ियो हो। असांखे ख़बर आहे त माहौल जो बुनियादी हिसो जानदार आहे। उन मां जॾहिं मुख़्तलिफ़ जानदार मिलनि था त उन मां जिन्स नस्ल ऐं क़िस्म ठहे थो। उन जो अॻियां तंज़ीमी तरतीब आहे आबादी वसंदी ऐं उन खां पोइ बिरादरी या तबिको। ऐं जॾहिं बिरादरी या तबिके में गैर जानदार शयूं माहौल जूं मिलनि थियूं त उहो असांजो इकोसिस्टम ठहे थो। यानी इकोसिस्टम में असां वटि आहे ऑर्गेनिज़म, उन जूं स्पेशीज़। उहे जॾहिं मुख़्तलिफ़ स्पेशीज़ मिलनि थियूं त पॉपुलेशन थी ठहे। मुख़्तलिफ़ पॉपुलेशन्स मिलनि थियूं त कम्यूनिटी थी ठहे। जॾहिं कम्यूनिटी में नॉन लिविंग यानी अबायोटिक शयूं मिलनि थियूं त पोइ इकोसिस्टम थो ठहे। हिकिड़े आम ख़ुश्कीअ वारे इकोसिस्टम जी तंज़ीमी तरतीब ॾिसूं त कुझु ईअं हूंदी। हिकिड़ो हरण अकेलो हरण हिकिड़ी ऑर्गेनिज़म आहे। पोइ जॾहिं काफ़ी हरण मिलनि था त उहे पॉपुलेशन ठाहिनि था। पोइ जॾहिं हरणनि जी पॉपुलेशन, ज़ेबरा जी पॉपुलेशन, साननि ॾांदनि जी पॉपुलेशन, पखियुनि जी पॉपुलेशन, शींहनि जी पॉपुलेशन, वणनि जी पॉपुलेशन ऐं ॿूटनि ऐं गाह जी पॉपुलेशन मिले थी त उहे कम्यूनिटी ठहंदा। कम्यूनिटी जॾहिं मिले थी माहौल जे अबायोटिक कंपोनेंट सां यानी हवा सां, रोशनीअ सां, पाणीअ सां ऐं गर्मीअ सां, गर्मी पद सां, टेम्परेचर सां, त उहो असांजो इकोसिस्टम ठहे थो। अहिड़ीअ तरह हिकिड़े पाणीअ वारे इकोसिस्टम जी तंज़ीमी तरतीब यानी लेवल ऑफ ऑर्गेनाइज़ेशन कुझु ईअं हूंदा। सभिनी खां पहिरीं जिन्स, नस्ल, क़िस्म ऐं जानदार हूंदा, जंहिंमें हिकिड़ी मच्छी हूंदी। उन खां पोइ काफ़ी मच्छियूं यानी काफ़ी जानदार जिन्सूं नस्लूं मिली ऐं ठाहींदियूं पॉपुलेशन यानी आबादी या वसंदी। पोइ काफ़ी आबादियूं या वसंदियूं मिली यानी पॉपुलेशन्स मिली। हिकिड़ी मच्छीअ जी पॉपुलेशन, ॿिए जी, टीं जी, चोथीं जी। उन खां अलावा ॿूटनि जी पॉपुलेशन, गाहनि जी पॉपुलेशन, इहे सभु मिली ऐं ठाहींदियूं हिकिड़ी कम्यूनिटी जंहिंखे असां चवंदासीं बिरादरी या तबिको। पोइ जॾहिं इन बिरादरी या तबिके में मिलंदियूं उहे शयूं जेके गैर मादी आहिनि, गैर ज़िंदा आहिनि, मादी त आहिनि पर गैर ज़िंदा आहिनि यानी अबायोटिक कंपोनेंट्स आहिनि, जीअं थी मिट्टी, पाणी, हवा, रोशनी ऐं गर्मीपद, त उहे असांखे मिली ठाहींदियूं इकोसिस्टम। इहो असां पहिरीं ॾिसी चुका आहियूं। हिकिड़ो दफ़ो वरी असां पंहिंजे लाइ बरजायो ऐं वधीक सही सम्झियोसीं। असां इहो बि ॾिठो त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिसनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इकोसिस्टम्स आहिनि। कुझु ज़रई ज़मीन वारा आहिनि, कुझु रेगिस्तानी आहिनि, कुझु पथरीला बयाबान आहिनि, कुझु ॿेला आहिनि, कुझु बर्फ़ वारा ढकियल आहिनि। इहे सभु ख़िता या हिसा धरतीअ जा उहे हिसा अलॻि अलॻि क़िस्म जे इकोसिस्टम ते मुश्तमिल आहिनि। धरतीअ जा उहे हिसा जिन में साॻियो हिकु जहिड़ो इकोसिस्टम हुजे उन्हनि खे बायोम चइबो आहे। यानी हिकिड़ो बायोम थियो ही पथरीले बयाबान वारो, हिकिड़ो बायोम थियो थर जे रेगिस्तान वारो, हिकिड़ो बायोम थियो चरागाहनि वारो, हिकिड़ो बायोम थियो ॿेलनि वारो ऐं हिकिड़ो बायोम थियो असांजो बर्फ़ वारे जबलनि वारो। इहे मुख़्तलिफ़ बायोम्स आहिनि धरतीअ में ऐं असांजे पाकिस्तान में। बायोम में हूंदा आहिनि हिकु जहिड़ी मौसम, हिकु जहिड़ी मिट्टी, हिकु जहिड़ा जानवर ऐं हिकु जहिड़ा ॿूटा। यानी ज़मीन जो उहो हिसो जंहिंमें हिकु जहिड़ी मौसम हुजे, हिकु जहिड़ी मिट्टी हुजे, हिकु जहिड़ा जानवर हुजनि, हिकु जहिड़ा ॿूटा हुजनि, उनखे उहो बायोम थींदो आहे, उनखे बायोम चइबो आहे। Biomes are regions of the world with similar climate, weather, temperature, soil, animals and plants. हाणे अचो त थोरो तफ़सील में असां ॿ बायोम ॾिसूं, जंहिंमें पहिरियों आहे डिज़र्ट बायोम यानी रेगिस्तानी बायोम।
जेकॾहिं असां माहौल जा गैर जानदार हिसा या अबायोटिक कंपोनेंट्स ॾिसूं उन बायोम में यानी रेगिस्तान में, त असांखे जेका मिटी उहा मिलंदी थोरी घुरघडी वारी आसे, तमामु सुकल हूंदी, सन्ही हूंदी ऐं हवा ते उॾामंदड़ हूंदी ऐं खुराकी अंसरनि सां भरियल हूंदी। इन ॻाल्हि ते मां वरी ईंदुसि, ख़्यालु यादि रखिजो त जेका मिटी आहे उहा खुराकी अंसरनि सां न्यूट्रिएंट्स सां भरियल आहे। जेका आबहवा आहे रेगिस्तान जी, उहा ॾींहं जो तमामु गरम, राति जो थधी, तमामु घटि मींहुं थो पए, तक़रीबन 4 इंच मींहुं पए थो सॼे साल में, जॾहिं त सिंध में सरासरी तौर ते 10 खां 12 इंच मींहुं साल में पवंदो आहे। झुड़ खां ख़ाली साफ़ आसमान हूंदो आहे, उन जे करे तेज़ रोशनी हूंदी आहे। पाणी बि हिकिड़ो माहौल जो गैर जानदार हिसो आहे, जेको गैर मौजूदु आहे तक़रीबन। जेकॾहिं आहे किथे ज़मीन में त तमामु ऊन्हो आहे ऐं तमामु ऊन्हा खूह खोटे उन मां पाणी कढणो पवंदो आहे। गैर मुतवक़ आहे, कॾहिं बि ख़बर कोन पवंदी आहे त कॾहिं मींहुं पइजी सघे थो, उनजी पेशन गोई नथी करे सघिजे। मींहुं जॾहिं पवंदो आहे त अक्सर तमामु तेज़ मींहुं पवंदो आहे, एतिरो तेज़ पवंदो आहे जो ॿोॾि अची वेंदी आहे, पर पोइ यकदमि उहो पाणी जज़्ब थी वेंदो आहे ऐं थोरी देरि में ई खुश्की थी वेंदी आहे। ऐं पाणी जो अकेलो ज़रियो, वाहिद ज़रियो मींहुं ई आहे, न को हुते नहरूं आहिनि, न को ढंढूं आहिनि, न को तलाउ आहिनि। हाणे अचो त असां खुराकी अंसर वारी ॻाल्हि ते हिकिड़ो दफ़ो वरी अचूं। जीअं असांखे ख़बर आहे त पाणी तमामु घटि आहे, उन जे करे, पाणी घटि हुअण जे करे ॿूटा घटि पैदा थींदा। ॿूटा घटि पैदा थींदा त ज़मीन में जेके न्यूट्रिएंट्स आहिनि उनखे इस्तेमालु करण वारो कोई कोन हूंदो। उन जे करे उहे न्यूट्रिएंट्स ज़मीन में अंदरि ई रहिजी वेंदा ऐं उहे इस्तेमालु थी ॿूटनि में शामिलु कोन थींदा। उन जे करे जेका मिटी हूंदी आहे उहा न्यूट्रिएंट्स सां भरियल हूंदी आहे। उन जे करे तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं थर में मींहुं पवंदो आहे त तमामु सुठा ऐं मिठा फल फ्रूट, ख़ासि करे गिदरा, हिंदाणा, उहे तमामु सुठा थींदा आहिनि थर में जॾहिं मींहुं पवंदो आहे, यानी पाणी हूंदो आहे। इन जे करे जो मिटी न्यूट्रिएंट्स सां भरियल हूंदी आहे। हाणे अचो त माहौल जा जानदार हिसा ॾिसूं। जानदार हिसनि में सभिनी खां पहिरीं आहिनि ॿूटा। ॿूटा आस्ते वधंदड़ हूंदा आहिनि, जेके तेज़ी सां कोन वधंदा आहिनि, कंडनि वारा हूंदा आहिनि, घटि पननि वारा हूंदा आहिनि या नंढनि पननि वारा हूंदा आहिनि, ऐं पननि खां अलावा उनजी टारियुनि ते मेण हूंदी आहे। कंडनि वारा इन जे करे हूंदा आहिनि जो उन्हनि ॿूटनि में पाणियाठ हूंदी आहे उनजे सॼे टारियुनि में ऐं पननि में। छो त पाणी थर में घटि आहे या कंहिं बि रेगिस्तान में घटि आहे, उन जे करे जानवर उनखे खाइण जी कोशिशि कंदा आहिनि, जीअं उनखे पाणीअ जो हुसूल थी सघे। उन जे करे कंडा इन्हनि ॿूटनि में कुदरती हिफ़ाज़त जो कमु कनि था, जीअं ॿूटनि खे जानवर न खाए सघनि ऐं ॿूटा ज़िंदा रही सघनि। घटि पननि वारा इन करे हूंदा आहिनि जो पाणी घटि हूंदो आहे, उन जे करे फोटोसिंथेसिस जो अमल घटि थींदो आहे, आस्ते थींदो आहे। उन जे करे पन या त कोन हूंदा आहिनि या घटि हूंदा आहिनि या तमामु नंढा हूंदा आहिनि। टारियुनि ते मेण इन जे करे हूंदी आहे जीअं टारियुनि मां जेका मौजूदु सैप आहे टारियुनि में, हुन सैप में जेका पाणियाठ आहे उहा पाणियाठ इवापोरेट थी, यानी बुखारनि जी सूरत में उॾामी न वञे। ॿूटनि जूं पाड़ूं या त मथाछे में हूंदियूं आहिनि, जीअं घिम खे या तमामु थुल्हो जीअं पाणी हूंदो आहे त उनखे हासिलु करे सघनि, या तमामु ओनियूं हूंदियूं आहिनि जीअं ज़मीन जे तमामु हेठि जेको पाणी आहे उनखे हासिलु करे सघनि। गुलनि वारा ॿूटा नंढी उमिरि जा हूंदा आहिनि, उहे सिर्फ़ु उन महिल ई थींदा आहिनि जॾहिं मींहुं पवंदो आहे ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ उहे मरी वेंदा आहिनि। जेके ॿूटा ऐं वण सिंध जे थर में थींदा आहिनि उहे आहिनि थूहर, कांडेरा, खिप, फोग, किरड़ या जामूरी ॿेर वग़ैरह। माहौल जे जानदार हिसनि में ॿिया आहिनि जानवर, जेके घणो वक़्तु ज़मीन में अंदरि रहंदा आहिनि, जीअं उन्हनि खे गर्मी घटि लॻे। ॾींहं जो सुम्हंदा आहिनि ऐं राति जो खाधो ॻोल्हण लाइ निकिरंदा आहिनि, छो त ॾींहं जो तमामु घणी गर्मी थींदी आहे पर राति भरे बि थधी थींदी आहे।
उहे सभु घटि पाणी इस्तेमालु कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त उठ त पाणीअ जो ज़ख़ीरो पंहिंजे मथां खणी हलंदो आहे। पखियुनि में मोर ऐं गिज वग़ैरह शामिल आहिनि। मोर ऐं गिज। जानवरनि में हरण, गिदड़ ऐं उठ। ऐं उन खां पोइ रेप्टाइल्स में कुआ, एम्फीबियंस में कुआ, नांग, सांडा, पीहण वग़ैरह वग़ैरह शामिल आहिनि। ॿियो बायोम असां जेको ॾिसंदासीं उहो आहे बरसाती ॿेले वारो बायोम, यानी रेन फॉरेस्ट बायोम। इन बि असां माहौल जा गैर जानदार हिसा पहिरियों ॾिसंदासीं। मिटी ॿधल हूंदी आहे, ॻाढ़ी हूंदी आहे ऐं पीली हूंदी आहे ऐं चीकी मिटी हूंदी आहे। तमामु घिमियल हूंदी आहे, छो त घिम तमामु घणी आहे हुते, पाणी घणो आहे ऐं खुराकी अंसरनि में कमज़ोर हूंदी आहे। खुराकी अंसरनि में कमज़ोर इन जे करे हूंदी आहे जो पाणी तमामु घणो हूंदो आहे ऐं उहो पाणी उन मिटीअ मां खुराकी अंसरनि खे छिके ऐं ॿाहिरि वहाए छॾींदो आहे। पर उन जे बावजूदि ॿूटनि खे खुराक जी कमी कोन थींदी आहे, छो त खुराकी अंसर तमामु घणा पैदा थींदा आहिनि ऐं छो त हिन रेन फॉरेस्ट में तमामु घणा उहे जीवड़ा हूंदा आहिनि जेके या उहे खुंबियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे तहलीली अंसर जो कमु कंदियूं आहिनि ऐं तहलीली अंसर तमामु घणी खुराक ठाहींदा आहिनि। सो खुराक ठहंदी त घणी आहे, पर उहे फौरन ॿूटा खणी ईंदा आहिनि या वही ईंदी आहे, उहा मिटीअ में कोन रहंदी आहे। आबोहवा ॾींहं ऐं राति गरम हूंदा आहिनि। सियारे ऊन्हारे जे गर्मी जे दर्जे में यानी गर्मी पद में थोरो ई फ़र्क़ु हूंदो आहे, 4-5 डिग्री जो। मींहुं तमामु घणो पवंदो आहे, 120 इंच ताईं। ख़ते इस्तवा ते आहे, उनजे करे सिज जी रोशनी तमामु तेज़ आहे। पाणी तमामु घणो ई झझो आहे। तलाउ, ढंढूं, नदियूं, आबशार, हर क़िस्म जो पाणीअ जो ज़ख़ीरो तव्हांखे मिलंदो ऐं नंढियूं नदियूं मिली वॾी नदियुनि में शामिल थी वेंदियूं आहिनि। हल्का ऐं तेज़ मींहं पवणु मामूल आहे। बेहद घिमियल इलाइक़ो आहे ऐं मींहं पाणीअ जो अकेलो ज़रियो न आहे, पर ॿिया बि घणी पाणीअ जा ज़रिया आहिनि, जीअं असां ज़िक्र कयो। माहौल जे जानदार हिसनि में ॿियो हिसो आहे ॿूटा। रेन फॉरेस्ट में ॿूटा सदाईं सावा, डिघा ऐं घाटा हूंदा आहिनि। मथियनि पननि ते जेके सफ़ा मथे डिघनि वणनि ते पन हूंदा आहिनि, उन्हनि ते मेण जो तह वॾो हूंदो आहे। पाड़ियूं कुझु ॿूटनि जूं घटि हूंदियूं आहिनि ऐं कुझु जूं घणियूं ऊनियूं पाड़ियूं हूंदियूं आहिनि, जेके पुराणा थींदा आहिनि उन जूं पाड़ियूं ऊनियूं थींदियूं वेंदियूं आहिनि। पन घणो करे चुंब वारा हूंदा आहिनि, जीअं जेको मींहं जो पाणी पए थो उहो हेठि टमंदो रहे ऐं पाणी जमा न थिए, छो त पाणी जमा थींदो त पोइ फोटोसिंथेसिस थियण में मुश्किल थींदी। थोड़ा मज़बूत हूंदा आहिनि। दुनिया में जेतिरा बि क़िस्म जा ॿूटा आहिनि उन्हनि मां अधु क़िस्म रेन फॉरेस्ट में थींदा आहिनि। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿूटा ॾेखारियल आहिनि, जंहिंमें महागनी, ब्राज़ील नट, ऑर्चिड्स, कॉफ़ी, ककाओ, ब्रोमिनेट, ककोआ मां चॉकलेट ठहंदो आहे, पिचर प्लांट, टी माना चांहि, चांवर, बंबू, जंबू, डिप्टोर क्रैप, इहे सभु जेके आहिनि उन में ॿूटा मौजूदु आहिनि रेन फॉरेस्ट में। माहौल जा जानदार हिसा जानवर बि आहिनि। रेन फॉरेस्ट में यानी बरसाती ॿेले में हर क़िस्म जो जानवर थिए थो, इन जे करे जो ज़िंदा रहण लाइ हर ज़रूरत जी शइ मौजूदु आहे। पाणी, खाधो ऐं रहण जी जाइ। जानवर जेके आहिनि उन ममालिया जानवर आहिनि, नांग, पखी, चीत, मिठे पाणी वारा जानवर सभु उते शामिल आहिनि, मच्छियूं वग़ैरह। ॿूटेखोर जानवर मौजूदु आहिनि, गोश्तखोर जानवर मौजूदु आहिनि ऐं सभु खाऊ जानवर बि मौजूदु आहिनि। अंदाज़न 5 करोड़नि खां वधीक क़िस्मनि जा जानवर रेन फॉरेस्ट में मौजूदु हूंदा आहिनि। हाणे असां ॿ बायोम्स तफ़सील सां ॾिठा, जंहिंमें हिकिड़ो रेगिस्तानी बायोम आहे ऐं ॿियो रेन फॉरेस्ट यानी बरसाती ॿेले जो बायोम आहे। हाणे हिकिड़ो कमु कयो जो तव्हां इन्हनि ॿिन्ही बायुनि जो पाण में तक़ाबुली जाइज़ो कयो, यानी हिन ॿिन्ही खे कंपेयर कयो।
या पोइ लिखो, हिकिड़ी लिस्ट ठाहियो त उन में कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿिन्हिनि में हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿिन्हिनि में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं लिस्ट ठाहे वठो त पोइ तव्हां ॻणियो त कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां केतिरियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं लिखियूं आहिनि जेके तव्हांखे हिकु जहिड़ियूं लॻियूं आहिनि ऐं केतिरियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे अलॻि लॻियूं आहिनि। उन खां पोइ कमेंट में तव्हां जेकॾहिं लिखंदव त केतिरियूं हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं केतिरियूं मुख़्तलिफ़ आहिनि, पोइ असां सभई ॾिसंदासीं त कंहिं सभिनी खां घणियूं शयूं ॻोल्हियूं मुख़्तलिफ़ वारियूं ऐं कंहिं सभिनी खां घणियूं शयूं ॻोल्हियूं हिकु जहिड़ियूं। इन ते अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।